हाई हवेलिया में माँ अकेली। रासिया छोती रोई। इहो तो उन्हनि खे सोचणु घुरिजे न जेके तोखे हुनजे हवाले था कनि। इहो त साइण ऐं मुर्शिद साईं खे सोचणु घुरिजे। न हीर न, मुंहिंजो बाबा ईअं न आहे। हू लोफरनि जो रखवालो न आहे, हू लदनि जो रखवालो आहे। हुन त अॼु ताईं अखि खणी कंहिंखे ॾिठो बि न आहे। ऐं ही पीर सोराब ताले कंहिं ते वियो आहे? महलनि ऐं माणियनि वारा सभु अहिड़ा आहिनि रासिया। सभु कुझु ॼाणींदे बि तोखे कयल शिकार सम्झी हुन बगड़ जे साम्हूं उछलाइण जा सांबा करे रहिया आहिनि। अल्लाहु अकबर। यकीनन ये लफ़्ज़ तव्हांजा ॿुधी मूंखे ॾाढी ख़ुशी थी त असांजी हवेलीअ में को अहिड़ो इंसान बि रहे थो जेको असांखे वहशी ऐं बग़ैर सम्झे थो। कीअं रासीअ धीअ? अमी सही था चओ बाबा साईं। सच थी चए हीर? हा न, ऐं सच बि आहे। पुट, मां हिन हीर जी दिलेरीअ ते ॾाढो ख़ुशि थियो। वाह धीअ हीर वाह। पर तूं असांजे मख़सूस समाज मां शायदि वाक़िफ़ न आहीं। मुर्शिद साईं, मूंखे सम्झण जी ज़रूरत बि कोन्हे। मां छो सम्झां? मां त हिते 2 ॾींहंनि जी महिमान आहियां। मां ॻोठ हली वेंदसि, पोइ ही हवेली ॼाणे ऐं तव्हां ॼाणो। छा हीर, तूं हिन हवेलीअ मां वञण थी चाहे? पर छो? हिते तोखे हिन हवेलीअ में का तकलीफ़ आहे, का परेशानी आहे? मूंखे ॿुधाए, कंहिं तोखे तकलीफ़ ॾिनी आहे? कंहिं तोखे परेशान कयो आहे? ॿुधाए मूंखे। मुर्शिद साईं, हिते घुट ऐं भूसट थी महसूस थिए। हिते रासिया जहिड़ी मासूम के लुछंदे फटकंदे नथी ॾिसी सघां। मां रुगो हिते गूंगा ॻोढ़ा ऐं माठा सुॾका ॿुधां थी। मूंखे छॾियो त मां ॻोठ वञां। मूंखे सभु ख़बर आहे त तुंहिंजे दिलि में छा आहे। तुंहिंजी अमड़ गोरीअ मूंखे सभु कुझु ॿुधायो आहे। हिकु मजबूर पीउ जी मजबूरीअ खे बि त ॾिस न पुट। हिन सल्तनत जो बादशाह तो चए त मां मजबूर पीउ आहियां। त पोइ मूंखे ॿुधायो मुर्शिद साईं, रासिया जा रत जा ॻोढ़ा कंहिंखे था ॾियनि? मूंखे त अफ़सोस थो थिए। हीर, मुर्शिद साईं है ॻाल्हाइबो? इहो सेखारियो अथई तुंहिंजे माउ पीउ? हल हल ॿाहिरि। साइमा, सच खे ॿुधणु घुरिजे। हीर जेको कुझु ॻाल्हाए पई, आऊं ॿुधां पियो। ऐं हा, तोखे बि ॿुधणु घुरिजे। हो त आहे जेको मुंहिंजी ज़ात खे अहसासु ॾियारे रहियो आहे। मूंखे अफ़सोस आहे साइमा, जो असां पंहिंजे बचनि जे अंदर में पलजदड़नि एहसासनि खे सम्झी न सघिया आहियूं। नवां कपिड़ा पाए अजायो छुकारा हणंदा था वठूं। साइमा, अॼु मुंहिंजी ज़ात खे हिकु मासूम न्याणीअ एहसासु ॾियारियो आहे ऐं ॿुधण जो बि एहसासु ॾिनो आहे। सरकार,
छोकिरी बदतमीज़ी पई करे ऐं हिनखे हिन लहजे में मां ॻाल्हाइण कान ॾींदसि। साईं मूं का बि अहिड़ी ॻाल्हि कोन कई आहे। मूं मुर्शिद साईं जी का बि बेइज़ती कोन कई आहे। मां त रुगो उहो थी चवां जेको मां ॾिसां थी। हीर बदतमीज़ बड़ा चमाट। जरी थी यही छा ॻाल्हाए छा थी मेहमाननि मूं वटि इनखे तूं चमाट वणंदी आहे। मां सभु सम्झां थो तुंहिंजे अंदर में छा आहे उहा तूं बाहि कढण थी चाहे। हल पंहिंजे कमरे में पुट हिन जूं ॻाल्हियूं दिलि में करे जो जीवन मुझो कोई नाही यार हित के हैं जो कीड़ी दुनिया है साड़ सड़ोने। नाम था थोड़ी कमदार तोब घणनि जा खीर खारिया आहिनि। घणनि खे ई तो सोराब साईं खां बुछड़ो करायो अथई। हाण कीअं थो लॻे कमदार तोखे? हाशिम जी तूं अॼु सोराब सां बीठा आहीं न ऐं ॾाढो ख़ुशि पियो थी। सुभाणे वरी तुंहिंजो वारो ईंदो। घणा ॾींहं बंदि में रखंदे मूंखे तूं? मियां भलो अथई त पंहिंजी धीअ जो संग सोराब साईं खे ॾे। तूं बि ख़ुशि तुंहिंजी धीअ बि ख़ुशि ऐं मुंहिंजो मुर्शिद बि ख़ुशि। छो पियो हेॾां होॾां थी? हाशिम मुंहिंजे जहिड़े तीअं कोन थींदो पर मुंहिंजे मोए बि ईअं कोन थींदो छो जो मुर्शिद साईं ईअं थियण ई कोन्हे। कमदार किथे आहे तुंहिंजो मुर्शिद? ये वॾा माण्हू पंहिंजो मतलब कढंदा आहिनि। मतलब दुआ कर तुंहिंजी इहा धीअ साबिल रुगो सोराब खां बचे। पी सोराब बाज़ थई बाज़। इन करे ॻाल्हि खे सम्झी वञ छो तो पंहिंजो पाण खे अज़ाब में विझी। हाशिम मुंहिंजी न्याणी अमान में आहे ऐं उनजो नालो केर बि नथो वठी सघे। अमान में त तूं बई करिया वरी बि सम्झाई थो तो सोराब खे संग ॾेई छॾ न त सोराब बाज़ थई बाज़। सम्झई? तव्हां हुकुम कयो मां हाज़िर आहियां। कहिड़ी गुजारत आहे? अमीना इहा गोरी केरु आहे? गोरी उहा त साईं जी मुरीदाणी आहे ऐं सची बानी आहे। मुरीदाणी आहे? तोखां खे ॻाल्हि पुछणी हुई शुमाइला। पुछ कहिड़ी ॻाल्हि तोखे पुछणी आहे मूंखां? असांजे ॻोठ जो बुज़ुर्ग ॾाढो परेशान आहे। हुनजी भेण शायदि तव्हांजी साइड आयल आहे। तव्हां जेको मुर्शिद आहे नालो मूंखे नथो अचे शायदि उन ॾे आयल आहिनि।
हाई हवेलिया में माँ अकेली, हाई हवेलिया में माँ अकेली। आखिर हिन हवेली में छा थी रहियो आहे? बानी त बानी थींदी आहे, बानी खे अहिड़ी इज़त ॾियण जो मक़सदु छा आहे? छा गोरी अमजद साईं जी पुराणी महबूबा त न आहे? न न, साईं अहिड़ो न आहे। त पोइ इहा गोरी केरु आहे जंहिंजी इज़त हिन हवेलीअ में बीबियुनि जेतिरी आहे? मूंखे जांच करणी पवंदी। मूंखे हिन राज़ तां पर्दो हटाइणो पवंदो। साइण, अव्हां अञा जाॻो थियूं? छो तव्हांजी तबियत त ठीकु आहे? हा हा, मां ठीकु आहियां। बसि हिकु गुजारत मूंखे सुम्हणु नथी ॾे। जीजा, गुजारत खे सुभाणे ॻोल्हींदासीं। अव्हांजी तबियत ठीकु न आहे। तव्हां हुकुम कयो, मां हाज़िर आहियां। कहिड़ी गुजारत आहे? अमीना, इहा गोरी केरु आहे? गोरी? उहा त साईं जी मुरीदाणी आहे ऐं सची बानी आहे। मुरीदाणी आहे या महबूबा आहे? छा साईं हिन उमिरि में बि इश्क कंदो आहे? जीजा, इहो तव्हां छा पिया चओ? साईं त सती जती लाल आहे। अमीना, आउं तोखे मालामाल करे छॾंदसि। बसि हिन राज़ तां पर्दो लाए त ही गोरी ऐं साईं जो छा संबंध आहे? ऐं जीजा, तव्हां हींअर आराम कयो। इन गोरीअ खे आउं पाणे सुभाणे ॾिसंदसि। सर, छा पिया सोचो? ममता, सोचां पियो त साफ़ी करम ख़ान जे खून जा पेरा अमजद साईं ऐं सोहराब जे मानूंदा पिया वञनि। यू आर राइट सर, तव्हां सही था चओ। पक आहे त हिन क़ातिल जा सहूलियतकार इहे मुर्शिद ई आहिनि। मां सम्झां थो त सहाफ़ी खे क़त्ल कराइण में हथु मुर्शिदनि जो ई आहे। मूंखे सोहराब ते 70% शक आहे ऐं अमजद साईं ते 30% शक आहे। सर, मूंखे लॻे थो त साईं अमजद ते 70% शक करणु घुरिजे ऐं सोहराब साईं ते 30%। इहा ख़बर त तॾहिं पवंदी जॾहिं असांखे सबूत मिलंदा। बग़ैर सबूतनि जे असां ईअं मुर्शिदनि में हथु नथा विझी सघूं। त सर, पोइ छा कजे? हिकु सचे मिसकिन माण्हूअ जो खून ईअं लुड़ी वेंदो? लुड़ी वञे हा, पर हाणे न लुड़ंदो। छो जो इंस्पेक्टर हमान जहिड़ा माण्हू TSS पास करे ऐं असांजी डिपार्टमेंट में अची विया आहिनि। हाणे अंग्रेज़नि जे दौर जो कानून न हलंदो, हाणे 1973 जो कानून हलंदो। ममता, तूं सिर्फ़ु तफ़्तीश अमल खे तेज़ करे छॾ, हीला वसीला हलाए, पर सबूत कठे कर। मां इन ॿिन्हिनि खे आईनो ॾेखारियां, सोहराब ख़ान ऐं अमजद खे, ऐं अबोज सिंधी माण्हुनि खे हुननि जे क़ैद मां आज़ादु करायूं। ठीकु आहे सर, मां तव्हांखे जल्दी बहितर रिपोर्ट ॾींदुसि। विश यू गुड लक। ठीकु आहे सर, थैंक यू। सोहराब ख़ान, तोखे तमामु जल्द हाणे ख़बर पइजी त हिन मुल्क में कानून हूंदो। जेकॾहिं तुंहिंजा बाजट न वॼाए छॾियमि त मां हीअ नौकिरी छॾे ॻोठ वञी माल चाढ़ींदुसि। ख़लीफ़ा, इहा त ॻणतीअ जोगी ॻाल्हि आहे जो असांजे ॻोठ में राति चोर भॼाए वियो। ख़लीफ़ा, असांजे ॻोठ में चोर माना त असां कमज़ोर थी विया। सरकार जो ख़ैरु हुजे, ॻोठ वारा आया हुआ।
ऐं बाबा साईं इहो ॿुधायूं त चोर जो रुख लोढ़े ॾियो हुयो। ख़लीफ़ा माना त हाणे इज़तूं महफ़ूज़ न आहिनि। अहिड़ी सूरत में जिहादी छुटकारे जो वाहिद वसीलो आहे। बाबा ख़लीफ़ा असीं नबी सगोरे जे हुकुम ते हलण वारा माण्हू आहियूं। बाबा ख़लीफ़ा असांजो मुरीदनि वटि वञी पैगाम पहुचाए त कंहिं बि वक़्तु जिहाद ते निकिरी पवनि। मुर्शिद जो हुकुम खपे। असां हर वक़्तु जहाद लाइ तयारु आहियूं बाबा साईं, पर कंहिंजे ख़िलाफ़ बाबा साईं जहाद कयूं? बाबा साईं दुनिया छा चवंदी, उन लाइ चङनि मुरीदनि खे घुरायो, सलाह कयो। बाबा साईं सोराब जे ख़िलाफ़ जहाद करण ते मुरीदनि में फूट पवंदी। जेको बाबा साईं तव्हांजो हुकुम। बाबा ख़लीफ़ा अञा कमदार कोन मोटियो आहे। बाबा ख़लीफ़ा ॻोठ जे मथां विझूं असांजे लॼुनि जे मथां लामारा पई ॾियनि। बाबा ख़लीफ़ा जेकॾहिं अहिड़े ज़ालिम जे ख़िलाफ़ जिहाद करण तां फूट पए थी त भली पए, पर बाबा ख़लीफ़ा असां हक़ जो साथ कोन छॾींदासीं। बरहक मुर्शिद अव्हां जे इजाज़त ॾियो त मां अर्ज़ु कयां। हा बाबा ख़लीफ़ा सभिनी खे ॻाल्हाइण जो हक़ आहे। तूं त असांजो ख़लीफ़ो आहीं। हा हा चओ छा थो चवणु चाहीं? मुर्शिद साईं पीर सोराब रुगो पंहिंजनि माण्हुनि सां थो विढ़े। बाबा साईं आख़िर इन जो को त सबबु हूंदो न। ॿियनि मुरीदनि खे तकलीफ़ कान्हे का वधीक बाबा साईं जेको तव्हांजो हुकुम। बाबा ख़लीफ़ा अॼु सोराब जो पंहिंजनि ॾे मुंहुं आहे, सुभाणे ॿियनि ॾे बि कंदो। बाबा ख़लीफ़ा अहिड़ी शैतानगीरीअ खे उथण खां पहिरीं बुंजो ॾिजे त बहितर आहे। ज़रूरी आहे त कंहिं बि सूरत में तव्हां पंहिंजे हुज़ूरीअ में घुराए उन खां पुछो। बाबा साईं बहितर आहे त काराए साहब खान खां पुछी ॾिसो त कमदार जो ॾोह कहिड़ो आहे ऐं बाबा साईं हुनखे कंहिं अॻुवा कयो आहे। बाबा तुंहिंजी सलाह बहितर आहे। सुभाणे ई काराए खे घुरायो। चइबो त हीर शुमाइला जे ॻोठ में आहे, पीर वटि रहे थी। छो ॻाल्हाए बि नथी, कंहिं तकलीफ़ में आहे शायदि, या शायदि पुफी मूंसां ॻाल्हाइण खां रोके थी। हा पर मां त शुमाइला जे ज़रिए हीर सां ॻाल्हाए सघां थो। छो न फ़ोन कयां शुमाइला खे। हेलो अस्सलाम वालेकुम शुमाइला, कीअं आहियो? ठीकु आहियो? छो भला फ़ोन बि नथा कयो? एॾा मसरूफ़ थी विया आहियो छा? आउं किथे मसरूफ़ थी सघां थी, ऐं उहे बि यूनिवर्सिटी खुलण वारी आहे, पढ़ाई ॾे बि तवजो करणी आहे। तूं ॿुधा बाबा जी तबीयत कीअं आहे हाणे? बाबा साईं काफ़ी बहितर आहे। तोखां हिकु ॻाल्हि पुछणी हुई शुमाइला। हा हा पुछ। कहिड़ी ॻाल्हि तोखे पुछणी आहे मूंखां? असांजे ॻोठ जो बुज़ुर्ग ॾाढो परेशान आहे। हुनजी भेण शायदि तव्हांजी साइड आयल आहे। तव्हां जेको मुर्शिद आहे, नालो मूंखे नथो अचे, शायदि उन ॾे आयल आहिनि। पीर अमजद, हू त मुंहिंजो चाचो आहे, ऐं हुननि वटि हीर नाले सां ऐं गौरी नाले सां ॿ औरतूं बि रहियल आहिनि जेके बानियूं आहिनि। इहो बिल्कुलु दुरुस्त आहे, पर कंहिं ग़रीब जो भलो बि कर। हुनखे हुन
हुनजे मामे जो न्यापो ॾियां। शुमाइला हीर खे हिकु ज़रूरु न्यापो ॾिजांइ त हुनजो मामो बीमार आहे ऐं हू हुनखे ॾाढो यादि पियो करे। ऐं सुभाणे ई वेंदीसि हुन ते न्यापो रसण। तूं फिकर न कर, आउं आहियां न। मूंखे बसि इहो ॿुधाए तूं यूनिवर्सिटी कॾहिं थो अची त पोइ आउं बचां। उहो मां तोखे फ़ोन करे ॿुधाईंदुसि, पर शुमाइला हीर खे ज़रूरु न्यापो ॾियणो आहे। ओके ओके, मैसेज मिली वेंदसि, तूं परेशान न थी। जॾहिं शुमी आहे त पोइ कहिड़ी टेंशन आहे, ठीकु आहे? ओके, थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। कुछ भी थे हाणे मां इन पीर अमजद लाइ ई धरती ट्रामो बणाईंदुसि, कोन छॾींदुसि मां हिनखे। हाणे तूं ॾिसजां वई मां हाणे इन पीर अमजद जे जीअण जा सभु दरवाज़ा बंदि कंदुसि। न, इहो सभु कुझु ईअं न थींदो। जीअं आउं चवां न उहे कर। त पोइ इहो मुंशी पीर सोराब जे चवण ते पंहिंजी बंदीअ ते हिसाब किताब चाढ़े छॾींदो आहे? जी साईं। हिन जो सबूत? साईं मां पाण हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। सोराब तोखे थियो छा आहे? छो अची पंहिंजो पाण खे ॾिठो कयो अथई? केॾी महिल कमदार जे पोयां, केॾी महिल हाशिम जे पोयां अची पंहिंजो पाण खे ख़्वार कयो अथई। अम्मा छोकिरी जी मर्ज़ी हुई, इहो साहिब जो संग कोन पियो ॾे, छोरी पाण हली आई हुई। तूं वॾड़ो कोन आहीं जो पंहिंजे मुंहुं वती थो फ़ैसिला कंदो। तौबा, रुगो कूड़ ई कूड़। घटि में घटि इहो त सोची हा त दाह वेंदी मथे अदा अमजद वटि, पोइ उहो छा सोचींदो? हा पीर अमजद चाचा अमजद, पीर वॾो। हाणे जेकॾहिं साह खणा न त पोइ बि पीर अमजद खां पुछी पोइ खणा। हाणे न जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं आयो त मां घटि कोन कंदुसि। अदा सोराब तूं छा कंदेसि? हिन वक़्तु हू वॾी ताक़त आहे, हू चाहे त पंहिंजे मिंट में तोखे घुमाए सघे थो। बस हाणे बस, तूं मूं लाइ हाणे वॾड़ी न थी। अम्मा तूं वञी पीर अमजद खे चई छॾ त वञी पंहिंजा धागा ऐं फीणा करे। जेकॾहिं हाणे ॿीहर मुंहिंजे रुख चढ़ियो न त घटि कोन कंदोमांसि। वाह जो सुधरियो ई अदा। पशेमानी थियण पंहिंजी जाइ ते एतिरो बि नथो सोची त पाण बि न्याणियुनि वारो आहीं। बस कर मुंहिंजी मां, तोखे माठ न थी चए खामोश रह। मां छो ख़ामोश रहां? मूंखे बि दुनिया में उथणो वेहणो आहे। मां बि इन ख़ानदान जो हिसो आहियां। जॾहिं तोखे शर्म नथो अचे त मां चुप छो रहां? मां इनखे समझाइस त कुझु भले छॾींदुसि। हा भले मुंहिंजो बियो शर्म नथो अचे? भेड़ ते तूं हथ त खणी। अम्मा हिनखे छा ख़बर त भेड़ मां जो रिश्तो छा हूंदो आहे? सिर्फ़ु ॻाल्हि ॿुध कि तूं जो कुझु बि असांजे लाइ कोहराम थो मचाई न, ठगियूं, अगवा, दोलाब, कूड़ ॻाल्हाइण, इहो मसइले जो हल न आहे। तूं पंहिंजो पाण खे एॾो दादागीर न सम्झ। अम्मा मां इन पीर अमजद खे गादी ते ॾिसणु नथो चाहियां। इहो बाबा जो हक़ हुयो जेको मूंखे मिलणु घुरिजे हा। अम्मा हाणे छा बि थिए, कुझु बि थिए, हाणे मां इन पीर अमजद लाइ ई धरती ट्रामो बणाईंदुसि, कोन छॾींदुसि मां हिनखे। हाणे तूं ॾिसजां वई अम्मा हाणे इन पीर अमजद जे जीअण जा सभु दरवाज़ा बंदि कंदुसि। न, इहो सभु कुझु ईअं न थींदो। जीअं आउं चवां न उहे कर। मां वरी कहिड़ो ख़ुशि आहियां, मां बि सड़ा पचां पई। हा मां चओ कहिड़ी थी वाट ॾियणु चाहीं? इएं कर, तूं सुभाणे मूंसां गॾिजी हल। भली अदा अमजद खां माफ़ी वठि, लहंदे कोन। दुश्मन जे अॻियां भली असां झुकियल ई हुजूं। तोखे गादी वठणी आहे न,
उहा इन तरीक़े सां मिलंदई। इन लाइ जेतिरो बि तूं हवेली जे वेझो थींदे न, हवेली बि तोखे पंहिंजो वेझो कंदी। हा, उहे बि गादी अदा अमजद जी त नाहे, उन त नाहे ठाही। इहा गादी अदा अमजद जी धीउ जी आहे। ऐं परे जी ॻाल्हि थी कयां, तूं सम्झ ऐं छा थी चवां, किथे थी ॻाल्हायां। ठीकु आहे मां, तूं चवे थी त मां हलंदुसि, पर जेकॾहिं चाचा साईं तंग पियो न त पोइ जंग थींदी। न न, अल्लाह खे मञ, तूं रुगो चुप करे वेठो हुजां ऐं पाणे ई ॻाल्हाईंदसि, पाणे मुंहुं ॾींदीसां। तूं रुगो माठ करे मूंसां गॾिजी ॻाल्हि बसि। बाबा साईं, ओ बाबा साईं। जी खलीफा। बाबा साहब खाने को क्या है? हाँ साईं, वहाँ जो नौकर है। बाबा वेहो। मुर्शिद साईं, वहाँ जे साम्हूं कीअं थो वेही सघां? बाबा, अवां रुगो असांजा मुरीद न आहियो, असांजा बच्चा आहियो, असांजा वॾा आहियो। वेहो बाबा, वेहो बाबा, न घबरा, वेहो। कर ख़बर साहब ॾिना, साईं ॾिने खे कंहिं अगवा करायो आहे? तूं त पीर सोराब सां गॾु हूंदो आहे, हुनखे चङी तरह सुञाणींदो आहे। मूंखे इहो त ॿुधाए त सोराब ॾोही आहे या को ॿियो? बाबा साईं, डपु थो थियनि, अॻे ई कखि लाहियां। साईं, वरी जे पीर सोराब जो नालो खयों त हू मूंखे न छॾींदो। साहब कान अखि पट, ख़बर अथई कंहिंजे साम्हूं वेठो आहीं? बिना डप जे साईंअ खे ॻाल्हि सिधी ॿुधाए ऐं खुली ॻाल्हाए। साहिब ॾिना, असुल में मां कंहिंसां ज़्यादती करणु नथो चाहियां। मां शक जी बुनियाद ते को बि क़दम खणणु नथो चाहियां। बाबा, तुंहिंजी कयल ॻाल्हि खे ॿाहिरि न कढंदुसि। साईं, सची इहो ई आहे त पीर सोराब बि हाशिम ख़ान जे हथां कमदार खे खणायो आहे। इहो तूं कीअं थो चईं बाबा? कमदार खंबियो हो, उन राति पीर सोराब फार्म हाउस ते हो ऐं हाशिम खेसि उते मिलियो हो। बाबा, मूंखे इहो त ॿुधाए, पीर सोराब जो को हिसाब किताब कमदार ॾे हुयो छा? साईं, सोराब मुंशी खे चवंदो त फलाणे ते हेतिरा पैसा चाढ़े छॾ, फलाणे ते हेतिरा पैसा चाढ़े छॾ, हू लिखी छॾींदो। अच्छा, इहा ॻाल्हि आहे, इहा ॻाल्हि आहे। त पोइ इहो मुंशी पीर सोराब जे चवण ते पंहिंजी बंदीअ ते हिसाब किताब चाढ़े छॾींदो आहे? जी साईं। हिन जो सबूत? साईं, मां पाण मुंहिंजे हथां ई केतिरा दफ़ा मूं मुंशी खे चयो हूंदो त हिन ते हेतिरा पैसा चाढ़े छॾ, हिन ते हेतिरा पैसा चाढ़े छॾ। साईं चवंदो त उन हुकुम जी तालीम कंदो हो। ठीकु आहे बाबा, तव्हां वरी सघो। खलीफ़ा बाबा, को इंसान एतिरो बि किरी सघे थो जेतिरो इहो पीर सोराब किरी पियो आहे। अफ़सोस, सद अफ़सोस। इन पीर सोराब असांजे ख़ानदान जो नाव नेकी ॿोड़े छॾियो अथई। मूंखे इहो त ॿुधाए, हिन कमदार खे कीअं वराए? साईं वॾा, तव्हांजो रुगो हुकुम हुजे पोइ देरी नाहे। साईं, खान जो भली पुटु हुजे पर मुरीद उनखे ॿाहुनि खां गिले ते पेश कंदा। बाबा, इन साहब ॾिने जी ॻाल्हि ॿुधई न, इन जी ॻाल्हि ते वीचार कजे। कुझु सोच त सही, हिन कमदार खे कीअं मोटराइजे? जीअरो बि आहे या? क़िबला सभु सुवाल ॼाणे थो। बाबा, साहब ख़ान एॾो वेझो माण्हू हुअसि छा? जेकॾहिं वेझो हुजे सां
त पोइ हुन सां एॾी वेधनि ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे मूंखे। बाबा साईं, तव्हीं फ़क़ीर माण्हू आहियो, तव्हीं फ़रिश्ता माण्हू आहियो, तव्हां दुनियादारीअ खां ॿाहिरि आहियो। बाबा, दुनिया मटिजी वई आहे। गोरी, आख़िर तोसां मसइलो छा आहे? साईं ॿुधायो त हीर ते वक़्तु तंग आहे, जो मुड़ुसु किथे आहे? हू छो नथो करे कुझु? बस साईं क़िस्मत। मुंहिंजो मुड़ुसु दुबई वियो आहे कमाइण लाइ। हाय हवेलिया में मां की